ॿोलीअ जे हवाले सां, ॿोलीअ जे लिखत जे हवाले सां, ॿोलीअ जे समाजी जेको पहलू आहे उन जे हवाले सां, जेका लसानियाती जाग्राफ़ी आहे उन जे हवाले सां नयूं नयूं जेके से हिकिड़ी सलाहूं तजवीज़ूं नवां रुख जेके से उहे ॼण त उखेड़ा विया। हनीफ़ खलील साहिबु हिते जेका सिंधूअ जे हवाले सां ॻाल्हि कई, सिंधू ऐं सिंधूअ जी तहज़ीब जे हवाले सां, सचपच त हनीफ़ साहिबु तव्हांजी लख महिरबानियूं। ऐं इहा ई ॻाल्हि आहे, जेकॾहिं तव्हां जहिड़ा शख़्स जेकॾहिं आप जैसे लोग जो हैं पश्तो में हो या पंजाबी में हो, बलूचिस्तान में हो, सिंध में हो, तो हमें इसके अलावा क्या चाहिए। ये बहुत ही बड़ी बात है। बहरहाल आपका बहुत ही शुक्रिया। हिकिड़ी ॾाढी सुठी ॻाल्हि हिते कई असांजे अमर फयाज़ साहिबु, उहा आहे सिंधी ॿोलीअ जे लहजनि जे हवाले सां। ॿोलियूं जेके आहिनि उहे ॿोली जी जाग्राफ़ी छा हूंदी आहे, लिसानियाती जाग्राफ़ी छा हूंदी आहे, उन ते नयूं नयूं हिकिड़ियूं तहक़ीक़ूं थियूं आहिनि। हाणे छा आहे जो उन जे हवाले सां नई हिकिड़ी, कल्ह मूं ज़िक्र कयो त नए अंदाज़ सां उनजी सर्वे थिए थी। उहा ईअं थी थिए त उनजो नक्शो कढी पोइ ज़रे ज़रे में किथे कहिड़ो लफ़्ज़ कीअं ॻाल्हायो वञे थो, कहिड़ो जुमिलो कीअं ॻाल्हायो वञे थो, उनजी ग्रामर में उनजी कहिड़ी पोज़ीशन आहे, छा किथे उनजो जेको आहे ज़मीर आहे सो अॻियां आहे या पछाड़ी वारो ज़मीर थो ॻाल्हाइजे, किथे जेकॾहिं आहे त कणम, कणियास, अचेज, वंजेज, इहे मतिलबु मुख़्तलिफ़ जेके असांजा लहजा आहिनि, उहो उतर जो हुजे। असां त सराइकीअ खे बि ख़ासि करे, हूअं त सॼी पर ओरियूं पटीअ खे पंहिंजो हिकिड़ो लहजो सम्झूं था। ऐं उतरादी लहजो जेको उतर जे पासे वारो आहे, विचोलो आहे, थर जो आहे, कोस्तान आहे, लाड़ आहे, या सामूंडी पटी वारो तमामु जेको लाड़ जो तमामु वॾो हिसो आहे। इहे जेकॾहिं लहजा आहिनि, इन में जेका ॿोली आहे उन अंदाज़ सां जेकॾहिं सर्वे करे, उन अंदाज़ सां जेकॾहिं नक्शा कढी जेकॾहिं नए सिरे सां सर्वे कई वञे ऐं लिसानियाती जाग्राफ़ीअ जो ईअं अभ्यास कयो वञे त आउं सम्झां थो यार इलाही वॾी ॻाल्हि हूंदी ऐं इहा ज़रूरु थींदी। लैंग्वेज अथॉरिटी कंदी ऐं माजिद भुरबड़ी उनजी शुरूआति करे चुको आहे, जेको हुते उहा ॻाल्हि करे वियो आहे इंस्टीट्यूट जो सरबराह। त जॾहिं लहजनि जे बचाव जी ॻाल्हि कजे थी, तॾहिं यकीन सम्झो त सिंधी ॿोलीअ जो तहफ़ुज़ ऐं उनजे वाधारे जी ॻाल्हि कजे थी। मूंखे यादि आहे त आउं काफ़ी साल अॻु में हिकिड़ो दफ़ो श्रीलंका वियुसि। उते जॾहिं वञी असां ॾिठो, उनखां पोइ वरी मलाइशिया वियासीं। मलाइशिया में उते जॾहिं वियासीं IT डिपार्टमेंट में, इतफ़ाक़ सां उते जेको सो चेयरमैन जेको आहे उहो असांजो सिंध जो ई आहे ऐं उहो शाह साहिबु आहे, मटियारी जो शाह आहे। जॾहिं असां उते वियासीं, जॾहिं उते असांखे ॿुधाईं त हिते मलाइशिया में जेके मुख़्तलिफ़ लहजा आहिनि उहे असां कीअं उनखे सुञाणूं था, उहे कीअं जेको सो ख़बर पए त हीउ कहिड़े क़िस्म जो, किथे जो लहजो आहे, हीउ माण्हू किथे जो आहे, उहो शनाख़्त कीअं करियूं। उहा जॾहिं मूंखे ख़बर पई त ॾाढी हैरत थी। अॼु वरी तॾहिं हैरत थी आहे जॾहिं हुन अमर फयाज़ इहा ॻाल्हि कई आहे, जॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटीअ जी कल्ह ऐं अॼु वारी कॉन्फ्रेंस जेका 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस आहे, उन में जेके मुख़्तलिफ़ मक़ाला पढ़िया विया आहिनि, मुंहिंजे ख़्याल में त हीअ तमामु वॾी ॻाल्हि आहे त ॿोलीअ जे बचाव लाइ अहिड़े क़िस्म जूं रिथाऊं हुजनि, अहिड़े क़िस्म जी सर्वे हुजे, अहिड़े क़िस्म जा जदीद अंदाज़ सां जेके से उहे असांजा अभ्यास हुजनि। जेकॾहिं न त हूअं त रिसर्च पेपर, दिलचस्प मक़ाला उहे त थींदा रहंदा आहिनि, पर गॾोगॾु असांजी जेका लिखत आहे, जेका मुग़ल जे दड़े वारी लिखत आहे, उनखां के आगाटा आसार आहिनि। इहे असांजे जेको अज़ीज़ किंगराणी काफ़ी जेको सो नयूं नयूं शयूं आंदियूं आहिनि, थोरे जो उनजो तसलसल हुजे मुग़ल जे दड़े वारे जो, या उनखां थी सघे थो आगाट हुजनि, थड़े वारी लिखत आहे या ॿियूं जेके लिखतूं आहिनि। मूंखे यकीन आहे त हिन क़िस्म जी जेकॾहिं कॉन्फ्रेंसूं थींदियूं त उन ॿोलीअ जी घणी न त बि जेको उन ॾांहुं विख ज़रूरु वधंदी, उनजे भान जी, उनजे वरी बि पढ़णीअ जी को न को हल ज़रूरु निकिरंदो। असां वटि उन हवाले सां इलाही ॻाल्हियूं आहिनि त भई हीअ जेके से फ़क़ति अखर आहिनि, असां वटि जुमिला त मिलनि ई कोन था। इहा बि असांजी पोइ जी ॻाल्हि आहे, छाकाणि त उते जॾहिं असां हिकु निशानो ढगे जो ॾिसूं था
पासे में 3 निशानियूं ॾिसूं था उहे लकीरूं आहिनि या को मच्छीअ जो निशान आहे उन जे पासे में के लकीरूं ॾिसूं था त छा थी सघे थो त इहा बि का इबारत हुजे। बहरहाल इहे पोइ जूं ॻाल्हियूं आहिनि उहे अॻिते हली ज़रूरु उहो ॾींहुं ॾिसंदासीं त उहा मोहन जे दड़े वारी ॿोली उहा जेका लिखत आहे मोहन जे दड़े जी ॿोली यकीननि उहा सिंधी ॿोली आहे पर उहा सिंधी ॿोली जेका उन जी जॾहिं लिखत उहा उन जी जॾहिं भांज थींदी उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो ऐं असांजी तारीख़ जो हिकिड़ो नओं जेको तसलसल उहो शुरू थी वेंदो। बहरहाल ॿी ॻाल्हि हीअ हिते हीअ ज़रूरु कबी त असां वटि मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके जंहिंजो अॼु बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उनजो ज़िक्र थींदो रहियो मुख़्तलिफ़ जेके लिखतूं आहिनि उहे कीअं महफ़ूज़ कजनि उनखे कीअं जेको सो छाकाणि त उहे लिखतूं असांजे कहिड़े किताबनि में बि आहिनि किथे कीअं आहिनि त उहे महफ़ूज़ असां वटि हाणे ॾाढा जदीद तरीक़ा आहिनि स्केन जा तरीक़ा आहिनि अलाए कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि। अञा माजिद बुरगड़ी वेठो आहे सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वटि बहितरीनु तरीक़ा आहिनि उहे की हाणे उहो परे ॻाल्हि न आहे त उहे महफ़ूज़ न थी सघनि त उहा ॻाल्हि न आहे। अलबत हीअ ॻाल्हि ज़रूरु आहे त उहे जेके उनजो तसलसल असां कीअं ॻंढियूं कीअं मोहन जे दड़े जो ॻंढियूं कीअं जेको सो जेका बंभोर में जेके ठिकरियूं मिलियूं आहिनि उनजो कीअं तसलसल उन सां ॻंढियूं या जेके उनखां अॻाटियूं जेके असांजूं मुख़्तलिफ़ जबलनि या पथरनि ते जेके लकीरूं आहिनि या जेके उहे अखर आहिनि या जेके शिकिलियूं आहिनि उनजो तसलसल असां कीअं रखूं। बहरहाल उहो बि ज़रूरु ॾींहुं ईंदो जॾहिं असां ॾिसंदासीं त उनखे असां किताबनि में जॾहिं पढ़ंदासीं उहा छाकाणि त ॾाढो ई तेज़ीअ वारो दौरु आहे उहो जॾहिं पढ़ंदासीं ऐं असांजा नवां नस्ल पढ़ंदा त यकीननि सिंध जी तहज़ीब सिंध जी ॿोली सिंध जी क़दीम लिखत उन ते जेको अॼु फ़ख़्रु कयो वञे थो हिते उहो सॼी दुनिया में एतिरो फ़ख़्रु कयो वेंदो। ॿी ॻाल्हि आउं हीअ बि थोरो मुख़्तसिर रखां त हाणे जेका अरबी ॿोली जीअं चयो वञे थो जीअं पाण ॿुधूं था त उहा का 1853 में ठही ईअं न आहे या अबुल सन 1700 में अची ठाही ईअं बि न आहे। हाणे ई असांजो लैंग्वेज अथॉरिटी जो हिकिड़ो किताबु आहे त सिंध जो क़दीम मंज़ूम ज़ख़ीरो उन में ई जेको सो आहे त उहो त वरी 500 साल पुराणो आहे माना इहा साॻी अरबी सिंधी लिखत जेका सा थोरी तब्दीलीअ सां तॾहिं बि लिखी वेंदी हुई उहे शाइरी आहे जेका छपियल आहे त यकीननि हीअ जेका अरबी सिंधी लिखत आहे इन जी तारीख़ बि ॾाढी क़दीम आहे। थी सघे थो अञा बि के ज़ख़ीरा मिलनि जेके इन खां वधीक क़दीम हुजनि। तव्हांजी महिरबानी।